बरिया सिटी में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जिला नुसरो फिरोज जो इजलास फकीर गुलाम जान डायरी जी सदारत में थी गुजरियो, जंहिंमें राणा मजहर इकबाल, बशीर अहमद कीरियो, रशीद बैण, तालिब डायरी ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। इजलास खे खिताब कंदे ज़िले सदर फकीर गुलाम जान डायरी चयो त सिंध हुकूमत सिंध जा बेट वफ़ाक़ सरकार खे खपाए हाणे वागन वारा घोड़ा गाड़े रही आहे। पीर साहब पगार जिन चई चुका आहिनि त सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी, सिंध खे नुक़सान ॾियण वारा कॾहिं बि कामयाब न वेंदा। इन्हनि चयो त पीपल्स पार्टी फंक्शनल लीग जी मक़बूलियत खे ॾिसी बोखलाहट जो शिकार थी वई आहे, जंहिंजो सबूत पूरे सिंध अंदरि वधि खां वधि माण्हू मुस्लिम लीग फंक्शनल में शामिल थी रहिया आहिनि। इन्हनि चयो त हर मुहिब वतन पाकिस्तानी लाइ फंक्शनल लीग जा दरवाज़ा खुलियल आहिनि। इन्हनि चयो त बल्दियाती इलेक्शन ईंदे ई पीपी सरकार मुस्लिम लीग फंक्शनल जे वर्करनि, कारकुननि ऐं हरू जमात खिलाफ़ रण बारे छॾियो आहे। असां खिलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं पई वञनि। खेनि यादि रखणु घुर्जे त फंक्शनल लीग जा कारकुन निंढड़का न आहिनि। असांजे वर्करनि खे हरासा कयो पियो वञे। असां पुरमन आहियूं, असांजी ख़ामोशी खे कमज़ोरी न सम्झियो वञे। इन्हनि कारकुन खे चयो त बल्दियाती इलेक्शन जे भरपूर तयारी कनि। असां हर सीट ते पंहिंजो उम्मीदवार बीहारंदासीं। असां सां ज़िले नौशरो फिरोज जी मौजूद शख्सियतूं राब्ते में आहिनि। जल्दी ये मुस्लिम लीग फंक्शनल में शमूलियत जो ऐलान कंदियूं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।